अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। पेशानीअ में पिरीअ जे भलाई जा फेर, अंगण उकंजन जे ॾे पाबो हे पेर, कमर पाड़े केर शम्स सुपरिन सी। भलारे भिट धणी जे भलारे बैत सां मुंहिंजो ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जे कुंड कुड़छ ताईं, जंहिंजा माॻ बि चेपियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम, शाल क़बूल पवे। 10 जनवरी 2022 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जितो हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ज़िंदगी जे सफ़र में, कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जंहिंजा माॻ जिते बि रहो, जिते बि वसो, शाल पंहिंजनि लाइ, पंहिंजी धरती लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। प्रोग्राम सोच वीचार में अॼु जग जहान जो ख़बरूं तव्हांजी ख़िदमत में हूंदियूं, पर उन सां गॾोगॾु नामियारे लेखक शाइर ऐं सहाफ़ी अनवर पीरज़ादे जे किताब सिंध मां चूंड मज़मून बि अव्हांजी ख़िदमत में पेश कंदासीं। अनवर पीरज़ादे जी शख़्सियत बाबति नामियारे लेखक ऐं सिंध जे हक़नि वारे जदोजहद जे अॾोल सिपाही रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे बानी साईं इमदाद अली ओढो जो तासिर पिणु पेश कयो वेंदो। जग मशहूर किताब सिंधु जूं सल्तनतूं जी 56 क़िस्त बि अव्हांजे ख़िदमत में हाज़िर कबी। उन सां गॾोगॾु सॼे जमार पुहरितन लाइ जा खोड़ींदड़ कामरेड जाम साकी जे किताब फ़तह आख़िर अवाम जी थींदी जी 22 क़िस्त पिणु पेश कंदासीं। अव्हीं ॼाणो था त हीउ प्रोग्राम अव्हांजी ख़िदमत में सुबुह जो 8 वॻे नशर कयो वेंदो आहे। उन खां पोइ शाम जो 4 वॻे पिणु रिपीट थींदो आहे, जॾहिं त राति जो 11:45 ते पिणु अव्हीं ॿुधी सघंदा आहियो। जेकॾहिं अव्हीं असां ॾे लिखणु चाहियो था, का राय ॾियणु चाहियो था, त असांजो व्हाट्सअप नंबर आहे 0312 3245 303। जी हा, 0312 382 अव्हीं असां ॾे चूंड लिखणियूं बि मोकिले सघो था। उन सां गॾोगॾु पंहिंजी का लिखणी बि मोकिले सघो था, जॾहिं त शाइरी पिणु उमाणे सघो था। अव्हां जंहिं वक़्तु बि मवाद जी चूंड कयो या मवाद मोकिलियो, उन वक़्तु अहिड़ो मवाद लिखो जंहिंमें मालूमात हुजे, जंहिंमें शौर जूं ॻाल्हियूं हुजनि, जंहिंमें सुजाॻी जा सॾ हुजनि। अव्हांजी हर मयारी लिखणी जी असां आजियां कंदासीं। उन सां गॾोगॾु जेकॾहिं अव्हीं असांखे का राय ॾींदो, सच पुछो त उन सां असांखे ख़ुशी थींदी ऐं असीं अव्हांजी राय जी रोशनी में प्रोग्राम खे बहितर खां बहितर बणाए सघंदासीं। असांजा ही प्रोग्राम जेके रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां नशर थींदा आहिनि, उहे असीं पंहिंजे फेसबुक पेज ऐं यूट्यूब चैनल ते पिणु रखंदा आहियूं। यूट्यूब या फेसबुक पेज ते हींअर सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। असांजो प्रोग्राम पाण ॿुधो ऐं वधि खां वधि दोस्तनि ताईं पहुचायो, त जीअं सुजाॻी जो हीउ सफ़र अञा बि वधीक सघारो बणिजी सघे। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हांजी ख़िदमत में पेश करियूं था ख़बरूं। पंजाब जे सियाहती माॻ कोह मरी में शदीद बर्फ़बारी सबबि 22 सियाहनि जे फ़ौत थियण वारे दर्दनाक सान्हे सबबि सॼे मुल्क में सोग छायल आहे। जॾहिं त मरी जी इंतिज़ामिया जी बेहसी लापरवाही ऐं नाअहली जो भांडो फाटी पियो आहे, कंहिं बि इदारे मुनासिब नमूने सियाहनि जी मदद न कई। इंतिज़ामिया फाथल सियाहनि खे निंढड़को छॾे ॾिनो। फ़ी कमरे जी मसवाड़ 50,000 ताईं वञी पहुती। मरी में बर्फ़ हटाइण लाइ रोडनि तां सरकारी मशीनरी पिणु ग़ाइबु रही। न ॿेले खाते नई साल्ट क्लियरेंस जे अमले का मदद कई। अहलकारनि बि को ताउन न कयो। मक़ामी माण्हुनि सियाहनि खे पंहिंजनि घरनि में पनाह ॾिनी। पुराणो वन वे बि बंदि थी वियो हो। होटल वारनि कमाई ख़ातिर सियाहनि खां हिकु रात जी रिहाइश जी 50,000 रुपया मसवाड़ जी घुर कई। उन दौरान एतिरी क़दुरु जो सियाहनि खे पंहिंजे घर वारनि जा ज़ेवर बि ॾियणा पइजी विया। उन खां अलावा सियाहनि बंदि पियल घरनि जा ताला टोड़े उन में पनाह वरिती। उन सिलसिले में बरतानवी नशरियाती इदारे BBC जी रिपोर्ट मूजिबि मरी में केतिरा ई रोड सुनसान थी विया आहिनि। काफ़ी गाॾियूं अञा बि फाथल आहिनि। ट्रैफ़िक अहलकारनि ॿुधायो आहे त जेके रस्ता खुलिया विया आहिनि, उन्हनि खे बि मुकमिल क्लियर करार नथो ॾेई सघिजे, न ई सियाह मरी जो रुख़ करे सघनि था।
मालूम थियो आहे त 8 जनवरी ते बर्फ़बारी ऐं अॻुवाट इंतज़ामनि लाइ AC जी ऑफिस में इजलास घुरायो वियो, जंहिंमें हर इदारे जा अमलदार मौजूदु हुआ। सरकारी अस्पताल जे सरबराह डॉक्टर अब्दुल सलाम उन इजलास जी तस्दीक कई आहे। हुन ॿुधायो त पाण उन गजाणी में शरीक थियोसि। बर्फ़बारी सबबि 3 मेडिकल कैंपूं बि लॻायूं। मरी में 3000 गाॾियुनि जी पार्किंग आहे, पर उन ॾींहुं कुल 3000 गाॾियूं दाख़िल थियूं हुयूं, जॾहिं त माण्हू हज़ारनि जी तइदाद में हुआ। मरी, पिंडी ऐं एबटाबाद पुलिस जे ज़रियनि मूजिबि पुलिस मरी गलियात में ट्रैफ़िक ब्लॉक, रश थियण, बर्फ़बारी बाबति ख़राब सूरतहाल बाबति रिपोर्टूं तयारु करे उमाणींदी रही। अहलकार मूजिबि बर्फ़बारी में माण्हू सेल्फियूं कढी रहिया हुआ, पर मशीनरी किथे पोइते रहिजी वई। BBC मूजिबि उन हवाले सां AC मरी, DC पिंडी ऐं घरू वज़ीर सां राब्तो कयो वियो, पर उन्हनि को जवाबु न ॾिनो। हुकूमत दाख़िला ते पाबंदी जो ऐलान राति जो 9 वॻे कयो। तेसिताईं घणी रश थी चुकी हुई, केर बि केॾे निकिरी न थे सघियो। वाज़ह रहे त मौसमियात खाते मरी में शदीद बर्फ़बारी बाबति हिदायतूं जारी कयूं हुयूं, पर टूल प्लाज़ा ते माण्हुनि खे न रोकियो वियो, न ई मौजूदु माण्हुनि जी का बर वक़्ति मदद थी सघी। ट्रैफ़िक अहलकार कैसर मूजिबि रेस्क्यू ऑपरेशन जुमे ॾींहुं 3 वॻे शुरू कयो। उन में काफ़ी मुश्किलातूं पेश आयूं। हुकूमत ॿिए ॾींहुं टूल प्लाज़ा बंदि करण जो चयो। उहो असांजे इख़्तियार में न हो। हाईवे वारा मशीननि लाइ डंपिंग पॉइंट नथा ठाहिनि। मशीनूं सुनी बैंक ताईं हूंदियूं आहिनि। उन ॾींहुं बि हालतूं ख़राब थियूं। मशीनरी पहुचण में देरि थी वई। हुन ॿुधायो त असांजे PO चौक, झीका गली ऐं बाड़ियां ताईं पॉइंट ठाहिण जो चयो, पर उहे सुनी बैंक ताईं महदूद रखंदा आहिनि। असां हाईवे वारनि खे फ़ोनूं कयूं, पर न ॿेले खाते न ई साल्ट क्लियरेंस वारनि का मदद कई। हुन ॿुधायो त अञा बि गाॾियूं फाथल आहिनि, पर उन जा ड्राइवर मौजूदु न आहिनि। जॾहिं त रेस्क्यू जे मीडिया कोऑर्डिनेटर कमर जो चवणु आहे त तमामु घणे गाॾियुनि जे रश ऐं बर्फ़बारी सबबि वाक़ियो थियो। असां मदद करे रहिया हुआसीं, पर रोड ब्लॉक हुजण करे मशीनूं हरकत न पिए करे सघियूं। राति जो देरि सां शदीद बर्फ़बारी थी त असांजा अहलकार बि चुरपुर जे क़ाबिल न रहिया। हिकु मक़ामी मोहम्मद साबिर जो चवणु हो त उस बि ओचितो नाहे थियो। रोड ब्लॉक थी रहिया हुआ, बर्फ़बारी वधी रही हुई, गाॾियूं स्लिप थी रहियूं हुयूं, पर माण्हुनि खे न कढियो वियो। पर मक़ामी माण्हुनि सियाहनि खे गाॾियुनि मां कढी मस्जिदनि में मुंतक़िल कयो। राति जो ॿीहर शदीद बर्फ़बारी थी ऐं बिजली हली वई। मक़ामी माण्हू उन सूरतहाल जो हिकु सबबु पुराणो वनवे ख़तमु करण खे बि करार ॾियनि था। मरी जी काली मिटी ऐं झींगा रोड ते सभ खां घणा माण्हू फ़ौत थिया। पुराणे वनवे खे बहाल रखणु घुरिजे। सरगोदावासी सियाह तोक़ीर हुसैन मूजिबि हू ख़ानदान समेत मरी आयो हो। हुन चयो त असां ॾुखी सूरतहाल में 20,000 ॾेई कमिरो वरितो। गाॾी में तेल बि न हो। नगीना ख़ान ॿुधायो त होटल वारनि 25,000 राति जो किरायो घुरियो। कल्टना रोड ते सियाहनि खे 50,000 रुपया घुरिया विया। सियाह जहांदाद नसीर ॿुधायो त 50,000 किरायो घुरियो वियो। पैसा घटि थिया त ज़ाल जा ज़ेवर बि होटल वारनि खे ॾियणा पइजी विया। माजिद अब्बासी मूजिबि होटल वारनि नाजाइज़ मुनाफ़ा खोरी शुरू करे छॾी हुई, हालांकि होटलनि में गुंजाइश मौजूदु हुई। मक़ामी शहरी नोमान अब्बासी मूजिबि असां 500 सियाहनि खे दरिया गली में होटलनि खां सवाइ घरनि में बि पनाह ॾिनी। हिकु कमरे में 15-15 माण्हुनि खे विहारियो, पर हुकूमत को बि बंदोबस्तु न कयो। दादू में मेडिकल जी शागिर्दियाणी तरफ़ां मुबैना तौरु आपघात जे केस में अहम अॻभराई साम्हूं आई आहे। SSP मूजिबि मौक़े ते मौजूदु शाहिदनि मां लॻे थो त नारी खे गोली लॻी आहे। शाहिदनि मूजिबि नारी वेझो खां पाण खे हिट कयो। हुन ॿुधायो त वारदात वारे हंधां छुरी वारी बंदूक हथ आई आहे, जॾहिं त शागिर्दियाणी जो लैपटॉप ऐं मोबाइल तहवील में वरिती वई आहे, जिन जी फिरांज़िक कराई वेंदी। संदसि चवणु हो त 5 जवाबदारनि ख़िलाफ़ FIR काटी वई आहे, जिन मां 2 खे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं 3 फ़रार आहिनि। वाज़ह रहे त दादू में सीता रोड शहर जे वार्ड नंबर 3 जे घर मां मेडिकल जी आख़िरी साल जी शागिर्दियाणी डॉक्टर असमत जमील जो गोली लॻल लाश हथ आयो हो। मुबीना आपघात खां 2 ॾींहं अॻु शागिर्दियाणी जे पीउ ख़ालिद जमील जी फ़रियाद ते चइनि जवाबदारनि ख़िलाफ़ ब्लैक मेलिंग, हिरासा करण ऐं धमकियुनि जो केस पिणु दाख़िल कयो वियो हो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां अञा ताईं बरसाती पाणी निकाल न थी सघियो आहे, जंहिं करे शहरी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। मेहड़ शहर मां पिणु बरसाती पाणी निकाल करण में मेहड़ म्यूनिसिपल कमेटी इंतिज़ामिया नाकाम वई आहे।
शहर जी वॾी आबादी रखंदड़ भिटाई मोहल्ले मदीना कॉलोनी अब्दुल्ला कॉलोनी कच्ची आबादी समेत अक्सर हंधनि ते बरसाती पाणी बीठल हुजण करे शहरी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इन सिलसिले में शहरियुनि असद खरल, न्याज़ बिरोही, बादल, फराज़ चांडियो, हालार ख़ान, ज़ुल्फ़कार अली हैदरी ऐं ॿियनि दाहींदे चयो त बरसाति खे 3 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर टाउन इंतिज़ामिया असांजे पहाड़नि मां बरसाति जो पाणी निकाल करण लाइ के बि उपाउ न वरिता आहिनि। बरसाति जो पाणी बीठल हुजण जे करे असां ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। हुननि मुतालबो कयो त जल्द खां जल्द सफ़ाई कराई वञे। जेकमाबाद में जम्स जे डायरेक्टर जी नाअहली ऐं बदउनवानियुनि ख़िलाफ़ शहरी इतिहाद पारां काल्ह बि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे बाद DCA चौक ते 2 कलाक अलामती बुख हड़ताल पिणु कई वई। उन मौक़े ते अॻवाननि शहरी इतिहाद जे सदर मोहम्मद अकरम अबड़ो, डॉक्टर AG अंसारी, मुख्तियार बलोच, शाहिद जवादी, अल्ताफ़ अहमद मीराणी, मौलाना अब्दुल जब्बार रिंद, अब्दुल्लाही सुमरो, गुलाब जान मेंगल, मियाँ अहमद बुलैदी, मुजीबुर रहमान बलोच, शुएब लोहर, हमादुल्ला अंसारी, निसार अहमद अबड़ो, ज़फ़र अली मुग़ल, मोहम्मद शाबान अबड़ो, चाकर ख़ान जुड़ेजो, अब्दुल फ़ताह डोमकी, चाकर ख़ान जखराणी, मोहम्मद सिद्दीक़ ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां सरापा एहतिजाज बणियल आहियूं, पर हुक्मरान गूंगा ऐं ॿोड़ा थी चुका आहिनि। उहे फ़क़्ति पंहिंजे मुफ़ादनि लाइ ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। जम्स जे डायरेक्टर खे बचाइण लाइ सिंध हुकूमत बदनाम थी रही आहे। उन बिलावल खे नोटिस वठणु घुरिजे। हुननि मुतालबो कयो त जम्स जे डायरेक्टर ऐं ठेकेदार खे फ़ौरी तौरु हटायो वञे, जॾहिं त 10 जनवरी ते SUP, QAT ऐं ख़त्म नबूअत ऐं जॾहिं त 11 जनवरी ते APC, JUPN ऐं घनिया बिरादरी जी मेज़बानी में एहतिजाज कयो वेंदो। सिंध जे खावड़ी किरदार ऐं भिटाई जे फ़क़ीर लुत्फ़ पीरज़ादे जी सालगिरह बलड़े जी में मल्हाई वई। भिटाई जे बैतन ऐं कलाम सां भेटा पेश कई वई। सिंध जे खावड़ी किरदार ऐं भिटाई जे पारखू लुत्फ़ पीरज़ादे जी सालगिरह जे मौक़े ते इक़रार पीरज़ादे जी मेज़बानी हेठि तक़रीब कोठाए केक काटियो वियो। तक़रीब जी सदारत उस्ताद ख़ालिद चांडिए कई, जॾहिं त ख़ासि महिमान धणी बख़्श बिरोही हो। तक़रीब जा एज़ाज़ी महिमान हफ़ीज़ पीरज़ादो, सनाउल्ला जखड़, अली हैदर खोड़ो, मंसूर सोलंगी, सेठ कासिम पीरज़ादो, मक़बूल पीरज़ादो, कामरेड मुजीब पीरज़ादो ऐं फराज़ पीरज़ादो हुआ। उन मौक़े ते महिमाननि खां सवाइ अलाह वसायो सोलंगी, मल्हार पीरज़ादो, इज़हार पीरज़ादो ऐं ॿियनि लुत्फ़ खे भिटाई जे बैतन सां भेटा पेश कई, जॾहिं त अली हैदर खोड़ो ऐं इज़हार पीरज़ादो कलाम ॻाए महफ़िल खे मचायो। उन मौक़े ते लुत्फ़ पीरज़ादे जो नंढो फ़र्ज़ंद शऊर पीरज़ादो महिमान जी ख़िदमत में पेश रहियो। तक़रीब खे ख़िताब कंदे उस्ताद ख़ालिद चांडियो, धणी बख़्श बिरोही, इक़रार पीरज़ादे ऐं ॿियनि चयो त लुत्फ़ पीरज़ादो जेतिरो वॾो माण्हू हो, ओतिरो ई हुन में सादगी हुई। संस सादगी हुन जो हुसन हुयो। हुननि चयो त लुत्फ़ लतीफ़ ते तमामु वॾो कमु कयो आहे। किताब नित आह नऊं लतीफ़ियात बाबति अहम हैसियत रखे थो। हुन चयो त लुत्फ़ पीरज़ादे जी लिखणियुनि खे सहिड़े किताबी शिकल में आंदो वञे। तक़रीब में दानिश पीरज़ादो, मेहरान पीरज़ादो, इकराम पीरज़ादो, दानियाल पीरज़ादो, साजिद शाह, माजिद शाह, इसरार पीरज़ादो ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। केटी बंदर भरिसां काझर किरेक वटां भारतीय नेवी अहलकार पाकिस्तानी सामूंडी हदनि में मच्छी जो शिकार कंदड़ 10 माहीगीरनि खे गिरफ़्तार करे खंभे खणी विया। केटी बंदर वेझो काझर किरेक वटां भारतीय नेवी अहलकार पाकिस्तानी सामूंडी हदनि में दाख़िल थी अल यासीन नाले होड़े जे 10 मलाहुनि खे होड़े समेत खंभे खणी विया। मच्छी ऐं झींगे जो शिकार कंदड़ केटी बंदर जे ॿेट आथरकी जा रहवासी आहिनि। भारतीय नेवी अहलकारनि हथां खंभियल माहीगीरनि में अहमद वल्द उस्मान कातियार, एहसान वल्द उस्मान कातियार, ग़ुलाम हुसैन कातियार, अब्दुल सत्तार ग़ुलाम हुसैन, आरिब पातणी, मक़सूद पातणी, ग़ुलाम पातणी, हुसैन वल्द उस्मान ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा शामिल आहिनि। होॾांहुं भारतीय नेवी अहलकारनि हथां गिरफ़्तार थियल
पाकिस्तानी माहिगिरनि जी ख़बर जीअं ई संदनि घरनि में पहुती त संदनि घरनि में रोज़ राड़ो पइजी वियो ऐं इलाइक़े में माहौल सोगवार बणिजी वियो। किंगरी जे कचे में शुरू थियल तकरार अञा ख़तमु थी नाहे सघियो। वधीक 2 ॼणनि खे पिणु क़त्ल कयो वियो, जंहिंखां पोइ क़त्ल थियल माण्हुनि जो अंग वधी 6 थी वियो आहे। फायरिंग में सैफल पुट फ़तह शेर खरोस ऐं शहबाज़ी उर्फ़ कुराड़ो खरोस क़त्ल थी विया। लाश दरिया में लोढ़िया विया। पुलिस खे 2 ॾींहं अॻु क़त्ल थियल राजा खरोस जो लाश मिलियो। शहबाज़ी खरोस जो लाश अञा ताईं मिली नाहे सघियो। फायरिंग में वधीक 3 ॼणनि जे क़त्ल थियण जा इतला हुआ, पर तस्दीक फ़क़्ति 2 ॼणनि जी थी सघी आहे। कराची में शादी तक़रीब दौरान थियल फायरिंग मासूम ॿारड़े खां हयाती खसे वरिती। कराची जे औरंगी टाउन वारे इलाइक़े में सियासी अॻवान जी शादी दौरान हवाई फायरिंग कई वई, जंहिंमें 11 सालनि जो ॿारड़ो घर जी दरी मां तक़रीब खे ॾिसी रहियो हो त खेसि गोली लॻी, जंहिं सबबु ॿारड़ो फ़ौत थी वियो। हैदराबाद जे लतीफ़ाबाद वारे इलाइक़े मां 22 वरहनि जे नौजवान मोहम्मद आमिर जो फाहो खाधल लाश हथ आयो। STP जे सरबराह डॉक्टर कादर मक्सी पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त मरी वाक़ियो हुक्मरान जी नाअहली सबबु पेश आयो आहे। करप्ट हुक्मराननि शाहनि जी ज़िंदगियुनि खे तहफ़ुज़ ॾियण लाइ के बि इंतज़ाम न कया। हैरत आहे त होटलनि ऐं दुकानदारनि ख़िलाफ़ एक्शन बदिरां वज़ीर ट्वीट कंदा रहिया। भिट शाह में फुरो वाक़े जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ थाणे आॾो एहतिजाजी धरणो हंयो वियो। जस्कम कारकुननि ऐं रहवासियुनि डॉक्टर नियाज़ कालाणी, अब्दुल रशीद ॾेथो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाज कयो। उन मौक़े ते ख़िताब कंदे डॉक्टर नियाज़ कालाणी चयो त पुलिस वापारी आबिद शाहाणी खे अॻवा जी कोशिश ऐं फुर कंदड़ जवाबदार गिरफ़्तार न कया आहिनि। 2 महीना गुज़रण बावजूदि जवाबदार आज़ादु आहिनि। पुलिस धुर बणियल आहे। वापारी तोड़े शहरी गैर महफ़ूज़ बणिजी विया आहिनि। हैदराबाद में सिंध हारी तहरीक पारां 21वीं सदी में सिंध जे हारियुनि जी सूरतहाल जे उनवान हेठि सेमिनार कोठायो वियो, जंहिं दौरान करारदादूं पेश कंदे मुतालबो कयो वियो त कारोकारी जी कुधी रस्म ऐं हथ टोकी रस्म ख़तमु कई वञे। मासूम न्याणियूं संग चटी में ॾियण वारो सिलसिलो पिणु बंदि थियणु घुरिजे। जरगा कंदड़ क़बाइली सरदारनि ऐं जागीरदारनि ते केस दाख़िल करे उमिरि क़ैद जूं सज़ाऊं ॾेई औरतुनि खे बुनियादी इंसानी हक़ फ़राहम करण लाइ ठोस क़दम खयां वञनि। सेमिनार में इहा घुर पिणु कई वई त सिंध जूं लखें एकड़ ज़मीनूं ज़रई रिहाइशी ऐं सरमाएकारी जे बहाने गैर क़ानूनी तरह सिंधियुनि खां खसियूं वियूं आहिनि। उन लाइ आला अदालती कमीशन क़ाइमु करे ज़मीनूं सिंध जे बेज़मीन हारियुनि खे ॾिनियूं वञनि। सेमिनार खे अवामी तहरीक जे मरकज़ी सदर डॉक्टर रसूल बख्श ख़ासकेली ख़िताब कंदे चयो त मुख़्तलिफ़ गैर क़ानूनी रिहाइशी कॉलोनियुनि ज़रिए सिंध जे ज़मीनुनि ते कब्ज़ा करे सिंध में नओं इसराइल ठाहिण जी साज़िश कई पई वञे। अफ़गानियुनि, बर्मियुनि ऐं बंगालियुनि सुमेत कब्ज़ागिरनि खे सिंध जे लखें एकड़ ज़मीन ॾिनी वई आहे, पर सिंध जे कंहिं बि हारी या हारियाणी खे 1 एकड़ बि ज़मीन नथी ॾिनी वञे। सिंध जे ज़मीनुनि ते हक़ी सिंध जे हारियाणियुनि ऐं हारियुनि ऐं सिंधी पोरे तवाम जो आहे, जेके अरगुननि, तुर्खाननि ऐं अंग्रेज़नि सां वेढ़ो करे सिंध जे वजूद खे हेसि ताईं बचाईंदा पिया अचनि। सिंधी हारी तहरीक जे मरकज़ी सदर डॉक्टर दिलदार लिगारी चयो त हुकूमत में हारियुनि जी नुमाइंदगी न हुअण सबबि हारियुनि जा बुनियादी मसइलात हल नथा कया वञनि, पर पाणी ऐं भाण जी हथरादू खोट पैदा करे हारियुनि जी ज़िंदगी ज़हर बणाई वई आहे। हुकूमत हारियुनि जी बेरोज़गार नौजवाननि खे रोज़गार फ़राहम करण लाइ के बि उपाउ नाहिनि वरिता। सुजागबार तहरीक जे मरकज़ी सदर एतज़ाज़ गांचो चयो त हारियुनि जे ॿारनि खे तालीम खां महरूम रखण लाइ ॿाहिराड़ियुनि जा स्कूल बंदि कया विया आहिनि। ॾाॾा अब्दुल कादिर रांटे चयो त सिंध जे शागिर्दनि खे हारियुनि जी जदोजहद में शामिलु थियणु घुरिजे। नामियारे लेखक इदरीस लेगारी चयो त हारियुनि खे जदीद ज़रई टेक्नोलॉजी मुहैया करे उन जी सिख्या ॾिनी वञे। सीनियर सहाफ़ी इसाक मंगरियो चयो त हारियुनि जा मसइला मीडिया में रिपोर्ट ई नथा थियनि। हारियुनि आबादकारनि बुखूं काटे टमाटे जो फसल पोखियो, पर टमाटो लहण शर्त अघ खे किराए हारियुनि सां ज़ुल्म कयो वियो। उन मौक़े ते सहाफ़ी नज़ीर लेगारी
सिंधी मज़दूर तहरीक जे मरकज़ी सदर नूर मोहम्मद टालपुर, सिंधी हारी तहरीक जे मरकज़ी सीनियर नायब सदर कामरेड मुस्तफ़ा चांडियो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। ठुल में भाण जी खोट ख़िलाफ़ जसकम तालके ठुल जे अॻवाननि ऐं आबादगारनि गॾिजी कामरेड लियाकत सरकी, मोहम्मद बशीर खोसो, इख़्तियार मस्तोई ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त वापारियुनि ऐं डीलरनि जी हिकु हटी ख़तमु न थी सघी आहे। डीलर भाण ज़ख़ीरो करे फ़ी ॿोरी 3000 में विकिरो करे आबादगारनि खे ॿिन्ही हथनि सां फुरे रहिया आहे। हुननि मुतालबो कयो त वापारियुनि ऐं डीलरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे आबादगारनि खे सरकारी अघ ते भाण ॾियारियो वञे। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं ख़बरूं। अव्हां जी ख़िदमत में रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पारां प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार साण अव्हां सां मुख़ातिब अव्हां जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। जीअं त अव्हीं बख़ूबी ॼाणो था त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न सिंध जे तर्जमान वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि, जितां सिंध में थींदड़ हर बेवाजिबी ऐं क़ौमी मसइलनि ते आवाज़ उथारियो वेंदो आहे। इल्मु, अदब, सियासी, समाजी ऐं सक़ाफ़ती सरगर्मियुनि खे असीं अवले जे बुनियाद ते नशर करे अव्हां जी समातनि ताईं पहुचाईंदा आहियूं। पंहिंजे क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में पंहिंजो क़ौमी किरदारु अदा करियो। 24 कलाक नशर थींदड़ हिन क़ौमी इदारनि खे अव्हां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। सुजाॻी जे हिन सफ़र में अचो असां सां हमक़दम बणिजो त जीअं शऊर वारो ही सफ़र अञा बि वधीक सघारो बणिजी सघे। प्रोग्राम सोच वीचार में हाणे नाम्यारे लेखक, सहाफ़ी ऐं शाइर अनवर पीरज़ादे जे किताब सिंध जा वर्क विराईंदासीं, पर उन खां अॻु उहा यादगिरी बि अव्हां सां वंड कंदासीं, जेका 2 ॾींहं अॻु अनवर पीरज़ादे जी वरसी जे मौक़े ते सिंध जे हक़नि वारी जदोजहद जे अॾोल सिपाही रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे बानी साईं इमदाद अली ओढे शेयर कई हुई। सिंध जे अरॾे लतीफ़ जे पारखू बेबाक सहाफ़ी, शाइर, लेखक, एडिटर ऐं खाॿी धुर सां तालुक़ु रखंदड़ असांजे नज़रियाती साथी अनवर पीरज़ादे जी वरसी आहे। सलाम आहे उन जे लाइक़ु फ़र्ज़ंदनि खे जेके हर साल सिंध जे हिन अज़ीम इंसान जी वरसी जी तक़रीब वॾे पैमाने ते कंदा रहनि था। पाण सिंधी अदबी संगत सां समूरी जमार सलाहियल रहियो। अदा अनवर पीरज़ादे सां मुंहिंजो तालुक़ु त शागिर्दी वारे दौर खां हुयो। कामरेड जाम साकी सां वेझो हुजण करे हुन सां मुलाक़ातूं थींदियूं हुयूं। पाण जॾहिं MRD तहरीक दौरान जेल में हुया त उन्हनि ॾींहंनि में मां जेकमाबाद मां हफ़्तेवार सिंध सुजाग जारी कंदो हुयुसि। हीउ रिसालो सॼी सिंध में पहुचंदो हुयो ऐं अक्सर शहरनि में नुमाइंदा हूंदा हुया। क़ुर्बान पीरज़ादो जेकमाबाद में डिस्ट्रिक्ट इंफॉर्मेशन ऑफिसर हुयो। इंफॉर्मेशन जी ऑफिस ऐं सिंध सुजाग जी ऑफिस हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं पुराणी म्यूनिसिपालिटी में हूंदियूं हुयूं। साॻे हंधि अवामी शाइर अब्दुल करीम गदाई ऐं फ़ताह आबिद बि रहंदा हुआ। शहर जो अदबी लॾो मुंहिंजी ऑफिस या क़ुर्बान पीरज़ादे जी ऑफिस में कचहरियूं कंदो हो। जीअं त मां डिस्ट्रिक्ट यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऐं प्रेस क्लब जेकमाबाद जो सदर हुयसि। सिंधी अदबी संगत जी ऑफिस न हुजण करे संगत जूं हफ़्तेवार कचहरियूं प्रेस क्लब में बाक़ाइदगी सां थींदियूं हुयूं। उन दौर में सिंध जो गवर्नर लेफ्टिनेंट जनरल एसएम अब्बासी जेकमाबाद जे दौरे ते अचिणो हो। क़ुर्बान पीरज़ादे मूंखे ॿुधायो त ज़िले इंतिज़ामिया पारां उहो तय कयो वियो आहे जिम खाने में गवर्नर जे आजियाणे में सहाफ़ियुनि पारां अनवर पीरज़ादे जी आज़ादी जी घुर न कई वेंदी। इन सिलसिले में डिप्टी कमिश्नर बि चाह ते घुराए गुज़ारिश कई त अनवर पीरज़ादे पारां डॉन ग्रुप में ख़ुसूसन स्टार में हुकूमत मुखालिफ़ रिपोर्टिंग करण करे सरकार सख़्तु नाराज़ आहे। उन करे तव्हां गवर्नर आॾो अनवर पीरज़ादे जो ज़िक्र न कंदा। गवर्नर जे अचण खां हिकु ॾींहुं अॻु मूं क़ुर्बान पीरज़ादे सां नवेकलाई में कचहरी करे केस ॿुधायो त प्रेस क्लब जी संगत बि डिप्टी कमिश्नर जे चवण में अची वई आहे, पर मुंहिंजो ज़मीर इहा ॻाल्हि क़बूल करण लाइ तयारु नाहे त गवर्नर आॾो अनवर पीरज़ादे जी आज़ादी जी घुर न करियूं। मूं खेसि ॿुधायो त ॻाल्हि ज़रूरु कबी, तव्हां इहा ॻाल्हि पाण ताईं रखिजो। हक़ीक़त इहा आहे त अनवर पीरज़ादे पंहिंजो सहाफ़तीअ ज़िम्मेवारियूं पूरियूं कयूं आहिनि। उन जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ सहाफ़ियुनि खे तहरीक हलाइणु घुरिजे।
हूं बि फ़ौजी डिक्टेटर जनरल ज़ियाउल हक़ जो दौरु सहाफ़ियुनि लाइ ॾाढो ॾुखियो दौरु हुयो। जॾहिं असांजी मुलाक़ात गवर्नर सां थी त सियासी सूरत हाल ऐं मक़ामी मसइलनि ते ॻाल्हि थी ऐं अचानक मूं गवर्नर खां अनवर पीरज़ादे जी आज़ादी जी घुर कई। गवर्नर सुमेत सभिनी खे अहिड़ी घुर ग़ैर मुतवक़ा लॻी ऐं मूं खेसि इहो बि चयो त असीं सिंध जा सहाफ़ी अनवर पीरज़ादे जी आज़ादी लाइ तहरीक हलाईंदासूं। गवर्नर चयो त इन मामले खे असां ॾिसंदासूं ऐं ॻाल्हि खे गोल मोल करे वधीक ॻाल्हाइण बजाए उतां हलियो वियो। हूं बि मानी खां पोइ आख़िर में हुन सहाफ़ियुनि सां ॻाल्हायो हुयो। उनजो नतीजो इहो थियो जो सिंध सुजाग जा इश्तिहार बंदि कया विया ऐं क़ुर्बान पीरज़ादे खे नोटिस ॾिनो वियो त हुन सहाफ़ियुनि खे अहिड़े सुवाल खां रोकियो छो न। पोइ वरी जॾहिं मूं सिंध सुजाग 1986 में कराची मां शाया करणु शुरू कई त उते अनवर पीरज़ादे सां अक्सर कचहरियूं थींदियूं हुयूं। कचहरियुनि में फ़क़ीर मोहम्मद लाशारी ऐं ॿी संगत बि शामिलु हूंदी हुई ऐं पोइ अनवर पीरज़ादे जी सलाह सां फ़क़ीर मोहम्मद लाशारी हिलाल पाकिस्तान में कमु करण सां गॾोगॾु सिंध सुजाग मैगज़ीन जो एडिटर थियो। बाद में अवामी आवाज़ ऐं पोइ रोज़ानी सिंध सुजाग वारे दौर में अनवर पीरज़ादे सिंधी सहाफ़त में पंहिंजा जोहर ॾेखारिया ऐं ॿिन्ही अख़बारनि खे कामयाबियुनि सां ओज ते पहुचायो। उन वक़्तु सहाफ़त हिकु तहरीक हुई ऐं मक़सदु हुयो अख़बारनि जे अंदरि ॼण घर वारो माहौल हूंदो हो। अनवर पीरज़ादे में इहा बि ख़ूबी हुई जो हूअ नौजवाननि खे अंदरि जे उत्साह सां सिख्या ॾींदो हुयो। अॼु अवामी आवाज़ जे दौर जा नौजवान सहाफ़त जे मैदान में पंहिंजा जोहर ॾेखारे रहिया आहिनि। अनवर पीरज़ादे बाबति लिखण लाइ त घणो कुझु लिखी सघिजे थो। मूं अनवर पीरज़ादे सां गॾु घारियल वक़्तु पंहिंजे किताब जल मशल जल में तफ़सील सां ॾिनो आहे। सभ खां अहम ॻाल्हि इहा आहे जो हुनजो औलाद बि अनवर पीरज़ादे जो सीकूं लाहींदो आहे। कुझु साल अॻु लंडन में अमर पीरज़ादे सां हिकु प्रोग्राम में मुख़्तसर मुलाक़ात थी हुई। हुनजे लाइक़ु औलाद हुनजा घणा किताब छपराए पधरा कया आहिनि ऐं हर साल हुनजी वरसी जो तक़रीब बाक़ाइदगी सां कंदा रहनि था। अनवर पीरज़ादो खे सिंध वॾे मान मर्तबे सां यादि कंदी रहंदी ऐं हुनजे लिखणियुनि मां सिंध जो नओं नसल उत्साह वठंदो रहंदो। हीअ ख़ूबसूरत लिखणी असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं जेका लिखियल हुई इमदाद अली ओढो जी। ऐं हाणे शामिलु करियूं था अनवर पीरज़ादे जो उहो मज़मून जंहिंजो उनवान आहे बंदर जा भी ता सुखाणियाम सुम्हो। सिंध जे सामूंडी बंदर खे तारीख़ जे मुख़्तलिफ़ मरहलनि ते नवां नवां ख़तरा मुंहुं पिया आहिनि ऐं हर दफ़े हाल सारो सिंधियुनि उन जी मज़ाहिमत कई आहे ऐं हमलियावर धुरियुनि सां मुहाॾो अटकायो आहे। उहा ॿी ॻाल्हि आहे त यूरोप जे फ़ातिहनि खे उहो ॾिसी अचरज थियो हो त हिंद ऐं सिंध पंहिंजे सामूंडी किनारे जी हिफ़ाज़त लाइ के बि उपाउ न वरिता हुआ। पोर्चुगीज़नि पारां ठठे जे बंदर ते जंगी हमिलो ऐं क़त्लेआम 19वीं सदी जो वाक़ियो आहे जॾहिं त क़दीम माज़ी में समुंड खां सिंध ते धारियुनि जा हमला तारीख़ जा आम वाक़िया तस्वर कया वञनि था। हाणोके दौर में सिंध जे सामूंडी किनारे ते धारियुनि जो कब्ज़ो कंहिं जंगी अमल जे नतीजे में न थियो आहे, पर उनजो वॾो कारण उहो बि आहे त सिंधियुनि पंहिंजे सामूंडी किनारनि जी हिफ़ाज़त लाइ कुझु न कंदे ॼण त उन मां हथी कढे छॾिया आहिनि। जंहिं करे बंगालियुनि बर्मियुनि वियतनामियुनि ऐं बिहारियुनि निंढा बतेला ख़रीद करे कराची खां शाह बंदर ताईं ऐं मनोड़े खां सीर खारे ताईं सिंध जे सामूंडी किनारे ते पंहिंजो मच्छी जो कारोबारु ॼमाए मुकमिल कब्ज़ो करे वरितो आहे। कराची जे इब्राहिम हैदरी में ओचितो ई ओचितो बंगालियुनि ऐं बिहारियुनि जी आबादी में एतिरो इज़ाफ़ो थी वियो जो मक़ामी सिंधी माहीगीर अक़लियत में तब्दील थी विया। उन ते तशवीश बाद सिंधी माहीगीरनि इब्राहिम हैदरी मां ग़ैर क़ानूनी तौरु सिंध में दाख़िल थींदड़ ऐं हिते आबाद थींदड़ बंगालियुनि ऐं बिहारियुनि खे ॿाहिरि कढी छॾियो त उतां वेझो लट बस्ती तां ॻोठ जे हिकु ताक़तवर माण्हू उन्हनि मां केतिरनि धारियुनि खे पनाह ॾेई वरी पाण वटि रखियो। हीअ उहो वक़्तु हो जॾहिं बेनज़ीर हुकूमत कराची मां ग़ैर क़ानूनी बाशिंदनि खे ॿाहिरि कढण लाइ उन्हनि ख़िलाफ़ु घेरो तंग कयो हो। उनजी मज़ाहिमत कंदे बंगालियुनि बिहारियुनि ऐं ॿियनि ग़ैर क़ानूनी बाशिंदनि कराची बंदर ते हड़ताल कई जंहिं करे फिशरीज़ जो कारोबार ठप थी वियो। उन सूरत हाल खे वरी बि मक़ामी माहीगीरनि संभालियो जिन मच्छी जो कारोबार जारी रखी कराची बंदर ते कारोबारी ज़िंदगी मोटाए आंदी। उन वक़्तु पतो पियो त कराची हार्बर अथॉरिटी ऐं कराची फिशरीज़ में पंजाबी पठान ऐं मुहाजिर वापारी जो केतिरो ज़ोर हो ऐं उन्हनि जे ई आशीर्वाद सां ग़ैर क़ानूनी बाशिंदा चोरी मुल्क में दाख़िल थी सिंध जे किनारे ते क़ाबिज़ थी विया हुआ
उहे ई ताक़तवर हल्का ओसे पासे जे सिंधी माण्हुनि खे पंहिंजे पासे करण लाइ लालचूं ऐं धमकियूं इस्तेमालु करणु लॻा, जिन में हूअ कुझु कामयाब भी थिया। ऐं उन खां पोइ सिंध जी सामुंडी किनारे ते हिकु ॿी तब्दीली आई। सिंध हुकूमत कराची फिशरमैन कोऑपरेटिव सोसाइटी टोड़े छॾी, जेका अंग्रेज़नि जे दौर में क़ाइमु कई वई हुई ऐं जंहिंजे कोशिशनि सां कराची बंदर ते मक़ामी सिंधी माहिगीरनि जी थोरी घणी सार संभाल लधी वेंदी हुई। माहिगीरनि जी हीअ सोसाइटी उन वक़्तु टोड़ी वई जॾहिं उन जो चेयरमैन हिकु सिंधी हो। उन ते एहतजाज थियो ऐं सिंध जी सामुंडी पट्टी जे माण्हुनि केतिरा जलूस कढी अहिड़े फ़ैसिले जी मुखालफ़त कई। पर हुकूमत अहिड़े जमहूरी एहतजाज जो न रुॻो नोटिस न वरितो, पर उल्टो कराची जे सिंधी माहिगीरनि जे अॻवान मोहम्मद अली शाह खे गिरफ़्तार करे वरितो, जंहिंजो वजूद मौजूदा करप्ट सियासी ऐं मुआशी निज़ाम में हिकु समाजी मोचज़ो आहे। MQM मुस्लिम लीग इतिहाद वारे हाणोकी हुकूमत सिंध में सिंधी मुहाजिर भाईचारे जी ॻाल्हि कंदी रही आहे। उनखे महसूसु करणु घुरिजे त सिंध जी सामुंडी पट्टी जी सिंधी अॻवान खे MQM मुस्लिम लीग हुकूमत में गिरफ़्तार करण सां सिंधी मुहाजिर भाईचारो मज़बूत थी न सघंदो। अञा बि ईअं चइजे त कराची जे बंदर ते मक़ामी माहिगीरनि मां बेचैनी मोहम्मद अली शाह जी आज़ादी खां सवाइ दूर न थी सघंदी, छाकाणि त हीउ उहो अवामी ख़िदमतगार आहे जंहिं पाण वञाए ॿियनि जी शेवा करण खे पंहिंजे सियासी तसौफ़ जो असूल ठाहियो आहे। सो सिंध जे बंदर ते वरी ख़तरो लामारा ॾेई रहियो आहे। उतां सिंधियुनि खे पासीरो करण जूं कोशिशूं थी रहियूं आहिनि ऐं असां सिंधी ॿाहिराड़नि जे होटलनि ते अॻे जलाल चांडी हाणे डिश एंटीना सां दिलि विंदराए रहिया आहियूं। शायदि उन करे ई अहिड़ी कंहिं सूरत हाल में भिटाई चयो हो, बंदर जा भुई तां सुखाणा मसूम हो, कपर थो कुन करे जीअं माटी मंझ मही, एॾो सूर सही निंड न कजे नाखिया। उन करे ज़रूरी आहे त सिंध जी डेघ वेकर में गुरबत जे घाणे में पीड़िजंदड़ लखे माण्हू जेके बेरोज़गार बि आहिनि से सिंध जे उत्तर विचोले काछे कोस्तान ऐं थर मां हिजरत फरमाए सिंधु जे डेल्टा इलाइक़े में वञनि ऐं उते वञी मच्छी मारे मच्छी मानी वारा थियनि। अहिड़े कंहिं समाजी उथल पुथल ऐं जागीरता खां सवाइ सिंध जी सामुंडी पट्टी ते सिंधियुनि जी तारीख़ी हक़ जा बुनियाद लुॾंदा ई रहंदा। हा, पर जेको सिंधी चवे थो त हुनखे मच्छी मारणु न ईंदी आहे त हू कूड़ थो ॻाल्हाए, छाकाणि त दरिया जे ॿिनि किनारनि ते रहंदड़ माण्हुनि खे ॿियो कुझु न आयो त मच्छी मारणु त ज़रूरु ईंदी। उन में शक न आहे त समुंड में मच्छी मारण जो पोरियो तमामु सख़्तु आहे। लांचनि ऐं होड़नि जा मालिक नाखियो ऐं मच्छी मारींदड़ पोरितनि खे उन्हीअ समुंड में 10 खां 15 ॾींहंनि लाइ खाद खुराक ऐं पाणी साझी साण ॾेई मोकिले छॾींदा आहिनि। उन दौरान समुंड में को ओखो समो बि ईंदो हूंदो ऐं माहिगीरनि लाइ हालतूं ख़राब बि थींदियूं हुयूं। पर छा कजे, हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे त हज़ारे वधीक सरकारी मुलाज़िम बेरोज़गार थियणा आहिनि, जंहिं करे ख़ानगी पूरे करण खां सवाइ ॿियो को चारो न आहे। उन सां गॾु फिश हार्बर, कराची फिशरीज़ ऐं ॿियनि इदारनि में सिंधियुनि जी मौजूदगी जो पिणु बंदोबस्तु थियणु घुरिजे, छाकाणि त उनखां सवाइ कराची बंदर खे संभालणु ॾुखियो थी पवंदो। उन लाइ मच्छी जे वापार ऐं ॿेड़ियुनि ठाहिण वारनि सनअतनि में मुलविस थियणु ज़रूरी आहे। सिंध में ॿेड़ी ठाहींदड़ कारीगर वाढनि जो तइदादु घटि न आहे। मंछर ढंढ ते ई केतिरा कारीगर रहनि था, पर उनजे बावजूदु ख़ुदि मंछर ढंढ ते सखरवट ऐं कराची जी सामुंडी पट्टी ते कमु कंदड़ केतिरा कारीगर पंजाब खां आयल आहे। सिंध जे ॿेड़ियुनि ठाहिण वारे सनअतनि खे कापारी धक सिंधु दरिया ते ठहण वारनि डेमनि ऐं बैराजनि हयो आहे, छाकाणि त उन सां पाणी घटिजी वियो, जंहिंसां मच्छी ऐं ॿेड़ियुनि जी पैदावार बि घटिजी वई। को ज़मानो हो जॾहिं सिंधु जे डेल्टा इलाइक़े जा ॻाढ़ा चांवर परॾेह ॾांहुं बि बरामद कया वेंदा हुआ, जंहिंजी मोट में एशिया, अफ्रीका ऐं यूरोप जा मुख़्तलिफ़ माल अची दीबल बंदर, केटी बंदर ऐं शाह बंदर ते लहंदो हो। पर हाणे ज़रो घटि सूरत हाल भिटाए जी हिन सिट जीअं आहे त न का बूए बाज़ार में, न का छिलर छट, जिते ॾंभेरनि जी अॻे हुई खट, से पिड़ पसियो पट, माण्हू वञनि मोटिया। हीअ ख़ूबसूरत मज़मून असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं, नाम्यारे लेखक सहाफ़ी ऐं शाइर अनवर पीरज़ादे जो, जेको असां अव्हां लाइ चूंड कयो हो किताब सिंध मां। अव्हां ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार साण ऐं अव्हां सां मुखातिब अव्हां जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी।
प्रोग्राम सोच वीचार जे सफ़र में हाणे वर्क वरायूं था जग मशहूर पोहरित अॻवान कामरेड जाम साकी जे किताब फ़तह आख़िर आवाम जी थींदी जा ऐं अवां जी ख़िदमत में पेश कयूं था अॼु 22वीं क़िस्त। 22वीं क़िस्त में अॼु असीं अवां जी ख़िदमत में अवामी नेशनल पार्टी ते पाबंदी विझण खां पोइ हुकूमत पाकिस्तान जो सुप्रीम कोर्ट में जमा करायल फ़रियाद शामिल कंदासीं। हवालो नंबर 1 1975 फ़रियादी इस्लामी जमहूरिया पाकिस्तान बज़रिया सेक्रेटरी वज़ारत दाख़िला ऐं उमूर कश्मीर इस्लामाबाद ख़िलाफ़ मिस्टर अब्दुल वली ख़ान MNA साबिक़ सदर बंदिश पियल नेशनल अवामी पार्टी साहिवाल डिस्ट्रिक्ट जेल पंजाब बहवाला फ़िक्रो 6 पेटी फ़िक्रो 2 सियासी पार्टियुनि जो कानून 1962 वफ़ाक़ी हुकूमत पारां फ़रियाद हिन रीत आहे। नेशनल अवामी पार्टी नाले सां हिकु सियासी पार्टी मुल्क में केतिरनि ई सालनि खां कमु करे रही आहे। नंबर 2 10 फरवरी 1975 ते 1962 वारे सियासी पार्टियुनि जे एक्ट जे फ़िक्रे 6 जे पेटी फ़िक्रे 2 हेठि वफ़ाक़ी हुकूमत हिन पार्टी खे पाकिस्तान जी सलामती ऐं ख़ुदि मुख़्तियारी ख़िलाफ़ ठहिराईंदे उन ते मज़कूरा फ़िक्रे 6 हेठि बंदिश विझी छॾी आहे, जंहिं बाबति आख़िरी फ़ैसिलो ही कोर्ट सगोरी कंदी। ज़मीमो अलिफ़ ऐं अलिफ़ 1। नंबर 3 जवाबदार मिस्टर अब्दुल वली ख़ान MNA नेशनल अवामी पार्टी ते बंदिश पवण ताईं उनजो सदर हो। नंबर 4 1971 में हुकूमत पाकिस्तान हिन पार्टी ते पाकिस्तान जे मुफ़ाद ऐं सलामती ख़िलाफ़ कमु करण करे पाबंदी विधी हुई। ज़मीमो बे ऐं अलिफ़। बंदिश विझण वक़्तु उन वक़्त जे पाकिस्तान जे सदर हिन रीत बयानु ॾिनो हो। नेशनल अवामी पार्टी घणे अरसे खां पाकिस्तान जे मुफ़ाद ऐं सालमे जे ख़िलाफ़ कमु करे रही आहे। उन जे कुझु अॻुवाणनि जिन पाकिस्तान ठाहिण जे ख़िलाफ़ जदोजहद कई हुई अञा उन जे वजूद खे न क़बूलियो आहे ऐं उनखे नुक़सानु पहुचाइण जो वजह न वञायो अथनि। हाणे जॾहिं पाकिस्तान उभरंदे हिसे में अंदरूनी बग़ावत खे मुंहुं ॾियण में रुधल आहे ऐं जॾहिं हिंदुस्तानी फ़ौजनि पाकिस्तान जे सरहदनि ते हमिलो कयो आहे ऐं उन जा अॻुवाण असांजे इलाइक़े ते कब्ज़ो करण जा ऐलान जारी करे रहिया आहिनि, तॾहिं हिन पार्टी जा के अॻुवाण दुश्मन सां मिली मुल्क खे भाङा करण ऐं तबाह करण जूं साज़िशूं सटे रहिया आहिनि ऐं अब्दुल गफ़ार ख़ान जेको पाकिस्तान जो सख़्तु तरीन दुश्मन आहे ऐं जंहिं कॾहिं पाकिस्तान तरफ़ नरम रवैयो इख़्तियार न कयो आहे, सो हाणे खुलियो खुलायो मुल्क जे दुश्मननि सां गॾिजी कमु करे रहियो आहे। उन जा कुझु अॻुवाण ओलह पाकिस्तान में बग़ावत जी बाहि भड़काइण जूं तयारियूं करे रहिया आहिनि। नंबर 5 20 डिसंबर 1975 ते जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन ज़ुल्फ़िकार अली भुट्टे मुल्क जी सदारत जो उहिदो संभालियो, तॾहिं हुन चङु मुड़सी करे नेशनल अवामी पार्टी तां पाबंदी हटाए छॾी त जीअं उनखे मुल्क सां वफ़ादारी साबित करण जो चङो मौक़ो मिले ऐं मुल्क में इतिहाद पैदा थिए ऐं टुटल ऐं टीड़ियल पखड़ियल पाकिस्तान जो बचियल भाङो सलामत रहे। ज़मीमो बे। नंबर 6 उन वक़्त जे सदर पाकिस्तान में जमहूरियत जी बहाली ऐं जमहूरी इदारनि जे ॿीहर क़याम लाइ सभिनी सियासी पार्टियुनि ॾांहुं पुठि भराए हथ डिघेरियो त जीअं अबूरी आइन मंज़ूर करे सघिजे। नंबर 7 17 अप्रैल 1972 ते पाकिस्तान जी क़ौमी असेंबली मुल्क लाइ अबूरी आइन यकराए बहाल कयो। नंबर 8 पाकिस्तान पीपल्स पार्टी नेशनल अवामी पार्टी ऐं जमियत उलमाए इस्लाम जे विच में थियल ठाह जी पोइवारी कंदे नेशनल अवामी पार्टी जे थाफ़िल नुमाइंदनि अरबाब सिकंदर ख़ान खलील ऐं मीर उगोस बख़्श बज़ेंजो खे सरहद ऐं बलूचिस्तान सूबनि जा गवर्नर मुक़ररु कयो वियो। बशर्त मुक़ररु कयल गवर्नरनि कुझु शर्त मञा ऐं मज़कूरा सूबनि में नेशनल अवामी पार्टी ऐं जमियत उलमा इस्लाम जूं गॾियल हुकूमतूं पिणु ठाहियूं वियूं। नंबर 9 उनखां पोइ सरहद ऐं बलूचिस्तान जे सूबाई हुकूमतनि न रुॻो वफ़ाक़ी हुकूमत सां अदम ताउन जो रवैयो इख़्तियार कयो, पर खुलियो खुलायो पंहिंजे क़ानूनी ऐं आइनी फ़र्ज़नि जी पिणु ख़िलाफ़ वर्ज़ी कयां, जंहिं सबबि वफ़ाक़ी ऐं उन्हनि ॿिन्ही सूबनि में छिकताण पैदा थी वई। ॿिन्ही सूबाई हुकूमतनि जे उहो तस्लीम करण जे बावजूदि त वफ़ाक़ी हुकूमत उन्हनि ॿिन्ही सूबनि जी तरक़ी खे तरजीह ॾिनी आहे ऐं उन लाइ वधीक पैसा मंज़ूर कया आहिनि। नेशनल अवामी पार्टी जा चोटी जा अॻुवाण पंहिंजे अमल ऐं रवैये सां उहो ॾेखारींदा रहिया त उहे नज़रिए पाकिस्तान तोड़े पाकिस्तानी क़ौमियत खे नथा तस्लीम कनि।
उन्हनि वरी लसानी सकाफ़ती नस्ली बुनियादनि ते संदन चइनि क़ौमुनि वारे नज़रिए जी प्रोपेगेंडा कई ऐं वफ़ाक़ी हाकिमनि सां मुहाज़ आराई वारी वाट वरिती त जीअं बलोच ऐं पख़्तून क़ौमियतनि लाइ हक़ ख़ुदि इरादे जो मक़सदु हासिलु करे सघनि। ज़मीमो दाल खां 54। नंबर 10 बलूचिस्तान जी सूबाई हुकूमत खुलियो खुलायो वफ़ाक़ी हाकिमनि सां मुहाज़ आराई कई। एतिरे क़दुरु जो वज़ीर आला मिस्टर अताउल्ला मेगल संसद डिप्टी कमिश्नर खे हुकुम जारी कयो त उहे स्मगलिंग जे ख़िलाफ़ आयल वफ़ाक़ी फ़ोर्स जे फ़र्दनि खे बलूचिस्तान अचण खां ताक़त ज़रिए रोकनि ऐं दाख़िल थियण जी सूरत में गिरफ़्तार कनि। न रुॻो इहो पर अमन व अमान क़ाइमु कंदड़ ढांचे खे तबाह कयो वियो। वज़ीर आला पंहिंजे ख़ानगी लश्करनि खे पुलिस जा हथियार ॾियण जो हुकुम जारी कयो, जिन पुरअमन शहरनि ते हमिलो करे काफ़ी जाइदाद तबाह कई ऐं 42 माण्हू मारिया। बलूचिस्तान पुलिस जे सरबराह जंहिं उहो ग़ैर क़ानूनी हुकुम मञण खां इनकार कयो तंहिंखे सबकदोश कयो वियो। नंबर 11 वफ़ाक़ी हुकूमत सां खुली खिलाई मुहाज़ आराई ॿिनि गवर्नरनि जी संदन ज़िम्मेवारियुनि जे ख़िलाफ़ वर्ज़ी ॿिन्ही सूबनि में आबादी जे मुख़्तलिफ़ हिसनि में मुनाफ़रत ऐं बेइत्मिनानी ऐं संदन बदइंतज़ामी अमन व अमान जी सूरतहाल लाइ ख़सूसन बलूचिस्तान में सख़्तु ख़तरो पैदा करे छॾियो, जंहिंजे नतीजे में सिविल इंतज़ामिया जी मदद करण हथियारबंद फ़ौज घुराई वई। नंबर 12 उन विच में नेशनल अवामी पार्टी पाकिस्तान जे ख़िलाफ़ हथियारबंद जदोजहद हलाइण जी तयारी करे रही हुई। मरी कबीले जे सरदार ऐं पार्टी जे बलूचिस्तान जे सरबराह संदसि कबीले वारनि खे चयो त नेशनल अवामी पार्टी जी हुकूमत जल्दी ख़तमु थी वेंदी ऐं पोइ सरकारी इदारा संदन इलाइक़नि में दाख़िल थींदा ऐं संदन रस्म ऐं रिवाज सां हथ चुरांद कंदा, रस्ता ठाहींदा ऐं संदन तेल ऐं गैस खणी वेंदा। उन करे खेनि हथियार खणी हुकूमत जी मुखालफ़त करणु घुरिजे। नंबर 13 उन खां पोइ बलूचिस्तान ऐं सरहद जे गवर्नरनि मीर गौस बख़्श बज़िंजो ऐं अरबाब सिकंदर ख़ान ख़लील खे उहिदनि तां हटायो वियो ऐं बलूचिस्तान जी सूबाई वज़ारत खे पिणु डिसमिस कयो वियो, जंहिं ते सरहद जे वज़ीर आला पंहिंजी वज़ारत समेत इस्तीफ़ा ॾिनी। नंबर 14 नेशनल अवामी पार्टी जे अॻुवाणनि ॿिन्ही क़बाइली उत्तर वारनि इलाइक़नि में बग़ावत जी सूरतहाल पैदा कई, जंहिंखे मुंहुं ॾियण लाइ फ़ौज मोकिली वई। उन्हनि अणवणंदड़ वाक़िअनि जा कुझु तफ़सील वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां बलूचिस्तान बाबति शाया कयल वाइट पेपर में ॾिनल आहिनि। नेशनल अवामी पार्टी जे अॻुवाणनि वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ सख़्तु प्रोपेगेंडा शुरू करे ॾिनी। उन्हनि बाबाए क़ौम ऐं क़ौमी अॻुवाणनि खे बदशद ॻाल्हायो। हुननि आबादी जे किन हिसनि जे ख़िलाफ़ नफ़रत ऐं बेइत्मिनानी पैदा कंदे तक़रीरनि में तशदुद जो प्रचार कयो ऐं माण्हुनि जी क़ानूनी हुकूमत खे तशदुद ऐं ग़ैर आइनी तरीक़नि सां बदिलाइण लाइ भड़कायो। नंबर 16 वफ़ाक़ी हुकूमत जमहूरियत ऐं जमहूरी इदारनि में एतमाद हुजण करे सब्र जो मुज़ाहिरो कयो ऐं बेबुनियाद प्रोपेगेंडा ऐं नफ़रत ऐं बेइत्मिनानी वारी ज़ुबान बि बर्दाश्त कई ऐं न रुॻो नेशनल अवामी पार्टी जे अॻुवाणनि ख़िलाफ़ को क़दम कोन खयो पर मुल्क लाइ मुस्तक़िल आइन लाइ हिननि तोड़े सियासी पार्टियुनि जो तावन हासिलु करण जी कोशिशि कई। नंबर 17 नेशनल अवामी पार्टी सियासी तोड़े मादी मदद लाइ मुल्क जे सरहद खां ॿाहिरि अफ़गानिस्तान ऐं हिंदुस्तान ते थी भाड़े। उहा ॻाल्हि वफ़ाक़ी हुकूमत पारां नेशनल अवामी पार्टी ते विधल बंदिश ते अफ़गानिस्तान जे रद्द अमल मां बि ज़ाहिर आहे। नंबर 18 जुलाई 1973 में अफ़गानिस्तान में फ़ौजी इनक़लाब ज़रिए सरदार मोहम्मद दाऊद ख़ान बरसरे इक़्तिदार आयो, जंहिं पंहिंजे पहिरें सदारती नशरी तक़रीर में क़ाबिल रेडियो तां पंहिंजे पुराणे पाकिस्तान दुश्मनी जो इज़हार कयो। नए अफ़गानिस्तान जी हुकूमत पंहिंजे रेडियो ऐं प्रेस ज़रिए पख्तूनिस्तान ऐं बलूचिस्तान जे अवाम जे नाम निहाद हक़ ख़ुदि इरादत जी हिमायत में पाकिस्तान जी सालिमत ख़िलाफ़ प्रोपेगेंडा शुरू कई। उन्हनि न रुॻो पाकिस्तान जे अंदरूनी मामलनि में मुदाख़लत कई पर नेशनल अवामी पार्टी जे लीडरनि जी मरकज़ी हुकूमत जे ख़िलाफ़ मुहाज़ आराई, बलूचिस्तान में बग़ावत ऐं मुल्क में दहशत पसंदी में खुलियो खुलायो मदद कई। नंबर 20 नेशनल अवामी पार्टी जो जनरल सेक्रेटरी मिस्टर अजमल खटक ज़ाहिर आहे त संस पार्टी जे अॻुवाणनि जी सलाह सां अफ़गानिस्तान ॾांहुं टिपी वियो, जिते अफ़गान हुकूमत जो ताउन हथ करे गोरिलनि खे ट्रेनिंग ॾेई बग़ावत ऐं दहशतगर्दी जे सरगर्मियुनि लाइ पाकिस्तान मोकिले रहियो आहे। नंबर 21 मिस्टर अब्दुल वली ख़ान जेको अफ़गान सदर सरदार मोहम्मद दाऊद ख़ान सां दोस्ती जी दावा थो करे सो न रुॻो उन जे क़दमनि जी मज़मत करण खां नाबरी थो वारे पर उटलंदो उन जी वकालत करे थो।
हू काबुल ॾांहुं वेंदो रहियो आहे, जिते गर्मजोशी सां संसद सरकारी इस्तक़बाल कयो वेंदो आहे ऐं हू अफ़गान हुकूमत या अफ़गान सदर जे महिमान जी हैसियत में तरसंदो आहे ऐं पंहिंजे जनरल सेक्रेटरी अजमल खटक सां मिलंदो आहे, जेको पख्तूनस्तान जो झंडो झुलाईंदो आहे। ताज़ो अफ़गानिस्तान मां मोटण ते मिस्टर वली ख़ान चयो त बाक़ी बचियल मुल्क खे पाकिस्तान नथो छॾे सघिजे। उहे हाणे 4 सूबा आहिनि। नंबर 22, अफ़गान हुकूमत जी मदद सां नेशनल अवामी पार्टी वसीअ पैमाने ते मुल्क में धमाकनि ऐं ॿियनि कार्रवाइनि जे वसीले दहशत पसंदी शुरू करे ॾिनी, जंहिंमें क़ीमती जानियूं ऐं जाइदाद बर्बाद थी आहे। ताज़ो ख़तरनाक वाक़ियो 8 फरवरी 1975 ते पेशावर यूनिवर्सिटी में थियो, जिते सूबे जे सीनियर वज़ीर मिस्टर हयात मोहम्मद ख़ान शेरपाऊ खे बम जे धमाके ज़रिए क़त्ल कयो वियो ऐं केतिरा ई शागिर्द ऐं उस्ताद पिणु सख़्तु ज़ख़्मी थिया हुआ, जिन मां हिकु कुझु ॾींहं खां पोइ गुज़ारे वियो ऐं जाइदाद खे बि काफ़ी नुक़सानु रहियो। मिस्टर वली ख़ान 25/12/1974 ते तक़रीर कंदे चयो त जेकॾहिं संस माण्हुनि खे को नुक़सानु रसियो त हू शेरपाऊ जे जिस्म ऐं जाइदाद खां नुक़सानु वसूल कंदो। नंबर 23, बग़ावत ऐं बमनि जे धमाकनि जे केसनि में शाहिदियुनि क़बूलियतनि ऐं फ़ैसिलनि मां इहो ज़ाहिर आहे त ॾोहारियुनि जी अक्सरियत सही सिधी या अणसिधी तरह नेशनल अवामी पार्टी सां वास्तो रखंदड़ आहे या उन जे अॻुवाणनि जे भड़कायल आहे। सज़ा खाधलनि में बलूचिस्तान नेशनल अवामी पार्टी जो जनरल सेक्रेटरी अली अहमद कुर्द बि शामिल आहे। नंबर 24, केतिरनि शाहिदियुनि जी रोशनी में वफ़ाक़ी हुकूमत खे इत्मीनान हो त नेशनल अवामी पार्टी मुल्क जी सालिमत ऐं इस्तेहकाम जे ख़िलाफ़ कमु करे रही आहे, सो 10 फरवरी 1975 ते उन बाबति ऐलान जारी कयो वियो। बुनियाद नंबर 1, पाकिस्तान खे अवाम जी जमहूरी ख़्वाहिश मंदनि ऐं नज़रिए पाकिस्तान जो ईमान वजूद में आंदो, जंहिंखे नेशनल अवामी पार्टी जे अॻुवाणनि बहस जो मौज़ू बणायो ऐं उन बाबति शक ऐं शोभा पैदा कया। नंबर 2, नेशनल अवामी पार्टी जे किन चोटी जे अॻुवाणनि आज़ादी जी जदोजहद वारे वक़्त में अखंड भारत जी हिमायत कई, हिंदुस्तानी क़ौमियत जो प्रचार कयो ऐं पाकिस्तान जे क़याम जी मुखालफ़त कई ऐं ज़ाहिर पे कयो त उन्हनि पाकिस्तान जो वजूद सालिमत ऐं इक़्तिदार आला न क़बूलियो आहे। नंबर 3, पाकिस्तान ठहण खां पोइ नेशनल अवामी पार्टी जे अॻुवाणनि 4 या 5 क़ौमियतनि जे उसूल जो प्रचार कंदे पाकिस्तान जे क़ौमी इतिहाद खे मजरूह पे कयो आहे। नंबर 4, नेशनल अवामी पार्टी ऐं उन जा अॻुवान पाकिस्तान जे मुखालफ़नि खां मदद ऐं हिमत अफ़ज़ाई हासिल कंदा रहिया। नंबर 5, नेशनल अवामी पार्टी ऐं उन जा अॻुवान खुलियो खुलायो आइन क़ानून जी हुकूमत ऐं मुल्क जे जमहूरी इदारनि खे ख़तमु करण लाइ तशदुद जो प्रचार कंदा रहिया आहिनि। नंबर 6, नेशनल अवामी पार्टी ऐं उन जा अॻुवान बाबाए क़ौम क़ाइद-ए-आज़म मोहम्मद अली जनाह ऐं ॿियनि क़ौमी अॻुवाननि खे बदनाम कंदा रहिया आहिनि त जीअं पाकिस्तान जे तस्वर खे खिले जहिड़ो बणाए सरहद ऐं बलूचिस्तान जी अलहदगी जो बुनियाद रखी सघनि। नंबर 7, नेशनल अवामी पार्टी ऐं उन जा अॻुवान गैर मुल्की मदद सां पाकिस्तान खे टोड़े पख्तूनिस्तान ऐं आज़ाद बलूचिस्तान क़ाइमु करण लाइ कमु करे रहिया आहिनि। नंबर 8, नेशनल अवामी पार्टी ऐं उन जा अॻुवान पाकिस्तान जे मुखालिफ़ धारियुनि मुल्कनि जी मदद सां वॾे पैमाने ते बग़ावत ऐं दहशतगर्दी जे कार्रवाइनि खे मुनज़िम ऐं उन जी मदद करे मुल्क जी सलामती ऐं ॿधी खे ख़तरे में विधो आहे। नंबर 9, जीअं त वफ़ाक़ी हुकूमत खे इत्मीनान थी वियो आहे त नेशनल अवामी पार्टी मुल्क जे इक़्तिदार आला ऐं सलामती ख़िलाफ़ कमु करे रही आहे, सो उन 10 फरवरी 1975 ते अहिड़ो ऐलान जारी कयो, जेको सियासी पार्टियुनि जे एक्ट 1962 जे फ़िक्रे 6 जे पेटी फ़िक्रे 2 मूजिबि फ़ैसिले लाइ सुप्रीम कोर्ट जे हवाले कयो पियो वञे। हिन जी पुठभराई लाइ हिन सां गॾु मोकिलियो पियो वञे, जेको ज़मीन वांगुरु हिन जो हिसो सम्झो वञे। वफ़ाक़ी हुकूमत हिन जी पुठभराई में वधीक मवाद ऐं शाहिदियूं पेश करण जो हक़ रखे थी। यहया बख़्तियार, अटार्नी जनरल ऑफ पाकिस्तान, रावलपिंडी, 24 फरवरी 1975। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं किताब फ़तह आख़िर आवाम जी थींदी मां 22 क़िस्त। 22 क़िस्त में अॼु असां अवां जी ख़िदमत में पेश कयो अवामी नेशनल पार्टी ते पाबंदी विझण खां पोइ हुकूमत पाकिस्तान जो सुप्रीम कोर्ट में जमा कयल फ़रियाद। जॾहिं त सुभाणे असां 23 क़िस्त में अवां जी ख़िदमत में पेश कंदासीं नेशनल अवामी पार्टी ते पाबंदी खां पोइ नेशनल अवामी पार्टी जे जॉइंट सेक्रेटरी ऐं मरकज़ी वर्किंग कमेटी जे मेंबर ॼाम साकी तरफ़ां सुप्रीम कोर्ट ॾांहुं
मोकिलियल बयान। अमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार साण अव्हां सां मुखातिब जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। अव्हां भली भी त ॼाणो था त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न सिंध जे तर्जुमान वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि, जितां सिंध में थींदड़ हर बेवाजिबी ऐं क़ौमी मसइलनि ते आवाज़ उथारियो वेंदो आहे। इल्मु अदब सियासी सक़ाफ़ती ऐं समाजी सरगर्मियुनि खे असीं अवले जे बुनियाद ते नशर करे अव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं। पंहिंजे क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में पंहिंजो क़ौमी किरदारु अदा करियो। 24 कलाक नशर थींदड़ हिननि क़ौमी इदारनि खे अव्हां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। सुजाॻ जे हिन सफ़र में अचो, असां सां हमक़दम बणिजो। असीं पंहिंजा प्रोग्राम न सिर्फ़ु अव्हां ताईं लाइव पहुचाईंदा आहियूं, उन सां गॾो गॾु उहे प्रोग्राम असीं पंहिंजे फेसबुक पेज ऐं यूट्यूब ते बि रखंदा आहियूं। फेसबुक या यूट्यूब ते हींअर सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। पाण बि प्रोग्राम ॿुधो ऐं पंहिंजे दोस्तनि खे बि ॿुधायो त जीअं सुजाॻी जो ही सफ़र सफलता माणे सघे। ऐं हाणे प्रोग्राम सोच वीचार में वर्क वरायूं था जग मशहूरु किताब सिंधू जूं सल्तनतूं जा। हीअ किताब नामेरी लेखका इलाही सलबेनिया जो लिखियलु आहे, जंहिंजो सिंधी तर्जुमो कयो आहे मुज़फ़र बुखारी। हीअ किताब जेको सिंधू जे सफ़र ते मुबनी आहे, जंहिंमें सिंधू दरिया जी कहाणी बि आहे त मुख़्तलिफ़ तहज़ीबनि जो ज़िक्र बि आहे। हिन किताब जी अॼु असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं 56 क़िस्त। असीं सरहद ते पहुतासीं त मूंखे हिकु मासूम क़िस्म जे जूनियर ऑफिसर जी हिफ़ाज़त में ॾिनो वियो। हुनजी मङणी थी चुकी हुई ऐं जल्द शादी थियण वारी हुई। समूरा फ़ौजी ग्लेशियर खां सख़्तु नफ़रत कंदा हुआ, छाकाणि त उन इलाइक़े में का बि आबादी न हुई, न ई को ज़िंदगी जो उञाण हो। हिते अचण खां अॻु में हूअ मथो कुड़ाए ऐं टोपी पाए छॾनि था, पोइ उहा तेसि ताईं नथा लाहिनि जेसिताईं वापसि इस्करदू अचनि, छाकाणि त सर्दी जे करे फ्रस्ट बाइट जो ख़तरो हूंदो आहे। बल्तिस्तान में सियाचिन खे फ़ौजनि जो कुवैत सॾियो वेंदो आहे। फ़ौजनि खे ॿीणी पघार मिलंदी आहे ऐं हूअ वॾो नाणो कमाए वठंदा आहिनि, पर फ़ौजी जूनियर ऑफिसर उन सां इख़्तिलाफ़ु कंदे इहो चयो त उहा सियादती आहे। असीं हिते पंहिंजी समूरी इज़ाफ़ी पघार ख़ुराक ते ख़र्च करे छॾींदा आहियूं त जीअं ज़िंदा रही सघूं। मूं पुछो, उनजो छा मतिलबु आहे? तव्हां हिते छा पिया करियो? हूअ थोरो परेशान थी वियो ऐं पोइ चवणु लॻो, असीं मुल्क जी ख़िदमत पिया करियूं। जीअं असीं अॻिते वधियासीं त मूंखे उहो ॾिसी हैरत थी त मूं वटि जेको नक्शो हो उन में ॻोठनि जा जेके नाला हुआ से तमामु घणा मुख़्तलिफ़ हुआ। हीउ नक्शो 1953 में CIA तयारु कयो हो, जेको 1945 जी सर्वे ऑफ इंडिया जी मालूमात ते ॿधलु हो। हिन वक़्तु उन्हनि ॻोठनि जा नाला तब्दील थी चुका हुआ। भारत जे लद्दाख वारे इलाइक़े में ॻोठनि जा नाला तब्दील न थिया हुआ ऐं 100 साल पुराणा नाला अञा ताईं हली रहिया हुआ, पर पाकिस्तान में उहे तब्दील थी चुका हुआ। पर कोटा हाणे मेहदी आबाद बणिजी चुको हो, गदिया कसदू हाणे गदिया खद थी चुको हो। बोथेचो, फिलब्रोक या काज़ बरथांग किथे आहिनि? उहे सभु तिब्बती नाला हुआ जेके हाणे उर्दू में माधपुर ऐं मियां दूर बणिजी चुका हुआ। सरहद मुतलक़ बि तमामु घणियूं ग़लति फ़हमियूं हुयूं। हिकु ॻोठु आहे जंहिंखे फ़ौजी 3 मुख़्तलिफ़ नालनि सां सॾनि था, वादशाह, वाचर ऐं वाधरा। उहो मुंहिंजे नक्शे में छिथातांग आहे। फ़ौजी चवनि था उहो वीरान थी चुको आहे, पर उनजे भर में दरिया जे हुन पासे रहंदड़ ॻोठाणा चवनि था उहा ॻाल्हि ग़लति आहे। हू चवनि था त 30 कुटुंब अञा बि उते रहनि था ऐं फ़ौजी घेरे जे करे हूअ बाक़ी दुनिया खां कटियल आहे। मूं पंहिंजे मुआफ़िज़ जूनियर फ़ौजी ऑफिसर खे चयो त आउं उहो ॻोठु ॾिसणु चाहियां थी, पर हुन चयो उहो नामुमकिन आहे। असीं उहा राति हमज़ेगान में रहियासीं। उहो फ़ौजनि जो उहो आख़िरी पड़ाव हो जिते खाधे पीते जूं सहूलियतूं मौजूदु हुयूं। कुझु फ़ौजी अशोक बाबति भारतीय फ़िल्मूं ॾिसी रहिया हुआ। खाधे पीते खां पोइ असीं जीअं ई हिकु कमरे में दाख़िल थियासीं त उते लॻल वॾी TV स्क्रीन ते भारतीय छोकिरियूं इंतिहाई मुख़्तसर लिबास में नची रहियूं हुयूं। आम हालतुनि में त आउं ख़ामोश रहां हा ऐं रुॻो सिकंदर मुतलिक़ ई ॻाल्हायां हा, पर हिते जीअं त असीं भारतीय सरहद जे तमामु वेझो हुआसीं, उन करे मूंखे ॿुधायो त आउं तमामु घणो अरसो भारत में रही चुकी आहियां।
मूं दहली में नौकरी बि कई आहे। उन वक़्तु अशोक जे इश्क में करीना कपूर गोॾ ॿधी हिकु ॿेड़ी में नची रही हुई ऐं वेझो ई संगे मरमर जूं टुकड़ियूं हुयूं। मूं खेनि ॿुधायो मूं उहा जाइ ॾिठी आहे। उहा मध्य प्रदेश जी बहितरीनु पिकनिक पॉइंट आहे। मूं खेनि अफ़सोस सां ॿुधायो त मूं कोलकाता, राजस्थान ऐं केरला समेत काफ़ी हंध घुमी ॾिठा आहिनि, पर कश्मीर घुमी न सघी आहियां छाकाणि त उते दहशतगर्दी जो ख़तरो रहे थो। उन ते ख़ाकी वर्दी पाए सूफ़ा सेट ते वेही मूंखे घोरींदड़ कर्नल आदिल चयो, उहा ग़लति ॻाल्हि आहे त कश्मीर में दहशतगर्दी आहे, उहा आज़ादी जी जंग आहे। आमतौर त आउं फ़ौजी वर्दी ॾिसणु शर्ती ज़ुबान ते कंट्रोल करे वठंदी आहियां ऐं का बि अहिड़ी ॻाल्हि करण खां पासो कंदी आहियां जेका तकरारी हुजे, पर अजीब ॻाल्हि आहे त हिते अहिड़ो दोस्ताणो माहौल मिलियो जो ज़ुबान ते कंट्रोल न रहियो। शायदि भारतीय सरहद जे वेझो हुजण जो असरु हो। 1999 वारे कारगिल हमले जी ॻाल्हि शुरू कई ऐं उनजे करे ॿिन्ही मुल्कनि विच में जंग थींदे थींदे रहिजी वई हुई। उन खां बि हैरत जी ॻाल्हि इहा हुई त फ़ौजी कावड़ बदिरां वज़ाहत करणु लॻा। उन में नाकामी ग़लति रथाबंदी जे करे थी। जनरल परवेज़ मुशरफ़ खे मिलियल मालूमात दुरुस्त न हुई। मूं चयो, पर जनरल मुशरफ़ खे उन मां छा हासिलु थियण जी उमेदु हुई। आफ़ीसरनि जो चवणु हो त मुशरफ़ जो मक़सदु लद्दाख़ जी सप्लाई लाइन काटणु हो। उहो तमामु ॾुराहूं इलाइक़ो आहे ऐं उन जे हल लाइ ॻाल्हियूं थियनि हा ऐं भारत खां कश्मीर जे कंहिं इलाइक़े जो मुतालबो कयो वञे हा। चनाब ऐं जहलम नदियूं बि उन हासिलु थी वञनि हा। हिकु भेरो तव्हां ऊचाई ते पहुची वञो त पोइ पोज़ीशन जो दिफ़ा करणु आसान आहे। मूंखे कारगिल ते हिकु सिख फ़ौजी आफ़ीसर ॿुधायो हो, पाकिस्तान कब्ज़ो करण में लॻभॻि कामयाबु थी चुको हो, पर हिते जा जबल ॾाढा अॾांगा आहिनि। मई 1999 में पहिरियों भेरो जॾहिं भारत खे अहसासु थियो त दुश्मन सरहद पार करे इलाइक़े ते कब्ज़ो करे वरितो आहे, त पाकिस्तान उन जी तरदीद कई हुई ऐं कब्ज़ो कंदड़नि खे कश्मीरी मुजाहिद कोठियो हो। 1947 में कश्मीर ते हमले खां पोइ उहा रिवायत बणिजी चुकी आहे त पाकिस्तानी फ़ौज हर फ़ौजी हमले खे मुजाहिदनि जी कार्रवाई सॾींदो आहे। 1999 में ईअं ई थियो। स्कर्दू में मूंखे अहिड़ो शख़्स मिलियो हो जंहिंखे पाकिस्तानी फ़ौज सरहद पार खे फ़ौजनि जा लाश आणण लाइ मुक़ररु कयो हो। हुन चयो, असां जॾहिं पंहिंजनि जा लाश ॾिठा त असांखे ख़बर पइजी वई त जंग शुरू थी चुकी आहे। उन खां पोइ भारत कुझु मुजाहिदनि खे गिरफ़्तार करे मीडिया आॾो पेश कयो जेके पाकिस्तानी फ़ौजी हुआ, पर उन जे बावजूदि पाकिस्तान उहो मञण लाइ तयारु न हो त उहा का कार्रवाई फ़ौज जी आहे। उन ॻाल्हि में इन हद ताईं सचाई ज़रूरु हुई त फ़ौजनि खे कारगिल में मरण लाइ मोकिलियो वियो हो। उन्हनि सिपाहियुनि में घणा उतरे इलाइक़नि जा मक़ामी माण्हू हुआ ऐं कंहिं बि फ़ौजी रेजिमेंट जो हिसो न हुआ। उन्हनि सिपाहियुनि ते फ़ौजी वर्दी पाइण जी पाबंदी हुई ऐं खेनि मुजाहिदनि वांगुरु ट्रैक सूट पाइण लाइ ॾिना विया हुआ। उन्हनि सिपाहियुनि वटि जंग लाइ मुनासिब हथियार बि न हुआ। कारगिल वारी जंग हिकु तलख़ तजुर्बो उन करे बि हुई जो सिपाहियुनि खे पंहिंजे ई मज़हब वारनि सां विढ़णो पियो। कारगिल वारे इलाइक़े में रहंदड़ बि शिया मुस्लमान हुआ, पर बल्ती फ़ौजी जेके पिणु शिया हुआ तिन खे पंजाबी फ़ौजनि ॿुधायो त हूअ काफ़िर आहिनि। सुनी आफ़ीसरनि शिया सिपाहियुनि खे हुकुम ॾिनो त काफ़िरनि खे क़त्ल करे छॾियो। मारण खां पोइ जॾहिं सिपाहियुनि खे ख़बर पई त हू शिया मुस्लमान हुआ त सख़्तु बददिली पखिड़िजी वई। सिखनि ऐं हिंदू माण्हुनि खे मारणु त सवलो हो, पर पंहिंजनि खे मारणु मसइलो हो। पाकिस्तान जा पंजाबी आफ़ीसर बि शियनि खे काफ़िर सम्झनि था, पर नौजवान सिपाहियुनि लाइ उहो ॾुखियो अमल हो। मुंहिंजो मुहाफ़िज़ जूनियर आफ़ीसर जल्दी कारगिल वारी ॻाल्हि खे फेराए वज़ीरिस्तान ॾांहुं खणी आयो। हुन ॿुधायो, पाकिस्तानी फ़ौजनि जे ऑपरेशन में वज़ीरिस्तान में मारियल माण्हुनि में 99% ग़ैर मुस्लिम हुआ। मूं चयो, पोइ हुन ॿुधायो त उन्हनि में रूसी, स्पेनी, इटली जा रहाकू शामिलु हुआ। उहे पकियूं अंदरूनी रिपोर्टूं आहिनि। मूं कर्नल आदिल खां पुछियो, लाइन ऑफ कंट्रोल ते केतिरी फ़ौज लॻाई वई आहे, पर कर्नल खे मुंहिंजी ॻाल्हियुनि ते कावड़ हुई, सो किरोध भरे लहजे में चयाईं, मूंखे अफ़सोस आहे त उहो तव्हांखे ॿुधाए नथो सघिजे। मूं पुछियो, तव्हां केतिरी सरहद ते नज़रदारी करियो था? हुन चयो, हिन वक़्तु असीं भारत सां जंग जी हालत में आहियूं, तंहिं करे इन्हनि मामलनि ते ॻाल्हाए नथो सघिजे। मुमकिन आहे त भारतीय इंटेलिजेंस खे सभु कुझु मालूम हुजे, पर पोइ बि उन ते ॻाल्हाइणु न घुरिजे। उहा हक़ीक़त आहे त कारगिल वाक़ियो भारत लाइ परेशानी जो सबबु हो, छाकाणि त हुननि जे इंटेलिजेंस उन बाबति को बि इतला ॾियण में नाकाम रही हुई। उहो मसइलो पाकिस्तान जे वज़ीर आज़म लाइ बि परेशानी जो सबबु हो, छाकाणि त पाक फ़ौज सरबराह जनरल परवेज़ मुशरफ़ खेसि एतमाद में न वरितो हो। उन खां पोइ जॾहिं वज़ीर आज़म फ़ौज सरबराह खे उहिदे तां हटाइण जी कोशिशि कई त फ़ौजी बग़ावत ज़रिए जमहूरी हुकूमत जो तख़्तो ऊंधो कयो वियो।
अक्टूबर 1999 में वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जेल पहुची चुको हो ऐं जनरल परवेज़ मुशर्रफ हुकूमत जो सरबराह बणिजी चुको हो। मूं कर्नल आदिल खे ॿुधायो त जीअं कारगिल जंग ख़तमु थी हुई त आउं दहली पहुती हुयसि। उन वक़्तु भारत में हिंदू इंतहा पसंद जमायत हुकूमत में हुई ऐं उनजो पाकिस्तान ॾांहुं रवैयो तमामु ख़तरनाक हो। मूंखे दहली में हिकु माहौलियाती तंज़ीम लाइ कमु कंदे अञा हफ़्तो मस थियो हो त मूंखे कारगिल वाक़िए बाबति हिकु ड्रामो ॾिसण जो मौक़ो मिलियो ऐं मूं जंग जो रुझान रखंदड़ हुबुल वतनी ॾिसी तमामु घणी हैरत थी हुई। 12 अक्टूबर 1999 ते आउं ऑफिस में हुयसि त इतला मिलियो पाकिस्तान में नओं फ़ौजी आमर अची वियो आहे। मुंहिंजी ऑफिस हिकु तमामु ऊची इमारत में हुई ऐं मूं दरी मां हेठि ॾिठो त साए रंग जा तोता वणनि ते ॿोले रहिया हुआ। उन वक़्तु मूं सोचियो भारतीय मीडिया खे आख़िर पाकिस्तान में रहण जी कहिड़ी ज़रूरत आहे। पाकिस्तानी सख़्तु मज़हबी ऐं कारे दिलि रखंदड़ क़ौम आहिनि जेके जमहूरी मुल्क भारत जे हर क़दम जी मुखालफ़त करणु फ़र्ज़ु सम्झनि था। मूं पाकिस्तानी फ़ौजनि खे ॿुधायो तिन ॾींहंनि में पाकिस्तानी फ़ौज ख़िलाफ़ु सख़्तु नफ़रत पकड़ियल हुई ऐं उहो ई सबबु हो जो मूं हिन तरफ़ अचण जो फ़ैसिलो कयो। ॿिए ॾींहुं सुबुह जो आउं हिकु अहिड़े जबल ते पहुतसि जितां भारतीय सरहद रुॻो 1 किलोमीटर जे फ़ासिले ते हुई। वर वकड़ खाईंदड़ दरिया जे ॿिए पासे आउं भारतीय वादियुनि ॾांहुं ॾिसणु लॻसि। मूंखे 1984 में फ़्रेंच मुहिम जो माइकल पेजियल जो हिकु मज़मून यादि अची वियो जंहिं दान सर लाइ लिखियो हो त हीअ उहा ई सरज़मीन आहे जंहिं बाबति हीरो डोड्स लिखियो हो त वॾियूं माकोड़ियूं हिन जाइ ते ज़मीन अंदरां ॻोठाइण लाइ सोन ॿाहिरि खणी ईंदियूं आहिनि। हेठि जबलनि जे टुकड़नि ते फायरिंग बमबारी खां बचण लाइ फ़ौजनि पथर जूं अध गोल दीवारूं ठाहे मोर्चा बणाया हुआ ऐं आउं सोचणु लॻियसि त मुस्तक़बिल जो मोरख उन्हनि पथरनि जे दाइरनि बाबति कहिड़ी राय क़ाइमु कंदो जेके जंग पसंदि क़ौमनि ठाहिया आहिनि। मेरोल में कारगिल जंग जा वाज़िह निशान हुआ। रवासिन मूंखे केतिरा ई सुराख ॾेखारिया जेके ॿतरफ़ी फायरिंग जो नतीजो हुआ। 2 साल अॻु जॾहिं हिंदुस्तानी फ़ौज छिती फायरिंग कई हुई त मेरोल दान सिर ऐं गनोकिस जंहिंखे अॼुकल्ह गम्बट गनोकिस चयो वञे थो जे रवासिन स्कर्दो में हिकु कैंप में वञी पनाह वरिती हुई। सरहद जे हिन पार दार चिक्स ऐं धा जी रहवासियुनि गर्म इलाइक़नि लद्दाख में वञी पनाह वरिती हुई। लद्दाख में सालियानो 2 फ़सल थींदा आहिनि ऐं उते हर रंग जा गुल बि आम जाम आहिनि। पर पाकिस्तान में सियासी हालतुनि जे करे सरहदी इलाइक़नि जे ॻोठाणनि जी हालति इंतिहाई रहम जोगी आहे ऐं हू सख़्तु कसम पुरसी जी हालति में रहनि था। सर जिन जो हू शिकार कंदा हुआ से फायरिंग जे करे भॼी विया। हर वक़्तु फ़ौज जो ख़ौफ़ हूंदो आहे। हूअ पोखीअ राहीअ करण खां बि महरूम आहिनि। हिते का बि बिजली न आहे। ठेकेदार बिजली जा थंभा लॻाए भॼी वियो ऐं हू स्कर्दो में रोज़ानी उजरत ते कमु करण ते मजबूर आहिनि। उहो 1 किलोमीटर जे फ़ासिले ते ॿियनि इलाइक़नि में फ़र्क़ु आहे। भारत जे पासे ख़ुशहाली पाकिस्तान तरफ़ बदहाली वाज़िह नज़र अचे थी। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं जग मशहूर किताब सिंधु जूं सल्तनतूं जी 56 क़िस्त। हीअ किताब नामियारी लेखक इलाइस अल्बेनिया जो लिखियलु आहे जंहिंजो सिंधी तर्जुमो कयो आहे मुज़फ़र बुख़ारी। इन ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींध सिंधी न मेरी थिए कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। सिंधु मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंधु मुंहिंजी अमा। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंधु मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ
सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मान वारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।